शहीद बेनज़ीराबाद में बिना दाख़िला ऐं बिना इम्तिहान ॾियण जे हिकु शागिर्द पहिरीं पोज़ीशन माणी आहे ऐं खेसि एवॉर्ड बि ॾिनो वियो आहे। गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज नवाब शाह जे प्रिंसिपाल निज़ामुद्दीन ज़रदारी शागिर्द सैफ पीरज़ादे खे पंहिंजो कॉलेज जो शागिर्द मञण खां ई इनकार करे छॾियो आहे। सैफ पीरज़ादे नाले शागिर्द 12हें दर्जे जे इम्तिहाननि में पोज़ीशन हासिल कई ऐं बोर्ड इंतज़ामिया सैफ अहमद खे कॉलेज मां एज़ाज़ी शील्ड वसूल करण जो चयो। तक़रीब दौरान कॉलेज जे प्रिंसिपाल इंकशाफ़ कयो त असांजे कॉलेज में इन्हनि नाले जो को शागिर्दी न आहे। निज़ामुद्दीन ज़रदारी मूजिब सैफ पीरज़ादो न कॉलेज में दाख़िला वरिती आहे ऐं नई एनरोलमेंट फार्म बोर्ड खे मोकिलियो आहे। शागिर्द असांजे कॉलेज जो नाहे त बोर्ड नतीजे जो ऐलान कीअं कयो। ॿिए पासे चेयरमैन शहीद बेनज़ीराबाद बोर्ड फारूक हसन कॉलेज प्रिंसिपाल निज़ामुद्दीन ज़रदारी जो मौक़ुफ़ रद्द करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त तालीमी बोर्ड में पहिरीं पोज़ीशन माणींदड़ शागिर्द गवर्नमेंट बॉयज़ कॉलेज जो ई आहे। फारूक हसन मूजिब सैफ जी 2021 ऐं 2022 जो कॉलेज एनरोलमेंट जो रिकॉर्ड बोर्ड वटि मौजूदु आहे। ज़रियनि जो चवणु आहे त सैफ पीरज़ादो हिकु बाअसर शख़्सियत जे सिक्योरिटी इंचार्ज जो पुटु आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk